मां पाण मोहम्मद आसिफ लगाड़ी जेको आहे सरींदा दोस्त पिनी पिया सरींदा आहिनि रेहान आसिफ लगाड़ी इन असांजे यार जी वॾी महिरबानी 2.5 जो चश्मो पातल अथसि ॿुधो न भाउ वीडियो मेरे हाथ में ओ जिगरी मुंहिंजो रूह ई न बाबा हसन सिंधी गोटड़ी मां हे परियां मुंहिंजो सोट आहे पिनी प्यारो नाज़रीन हाणे इंसान लांचर सां मुक़ाबिलो हिन जो कराईंदासीं लगा तो वचन तो कया हिन जन्म हुन जन्म अस्सलाम वालेकुम गरीब जो संगत केड़ा हालन बाबा चाला केरा खुश हो तबे सही दो उम्मीद कया सब ठीक हुंदा खरन रहंदा तो भाईजान फर्स्ट ऑफ ऑल मुझे सबनी भाइरन भेणन व्यूअरन के जुमा मुबारक जुमे भला रोडिया अज नज़र कर 100 दफ़ा में मां तव्हांखे ॿुधाए चुको आहियां त जुमो मतलब समझो त मुसलमाननि जी ईद तो जुमे ॾींहुं जो हिननि मां तव्हां ॿुधायो त कौन सी टोपी पहनी जाए ये वाली या फिर ये वाली चलो जेसि ताईं तव्हां कमेंट कयो अॼु मां पंहिंजी मर्ज़ी सां थो पायां ॿीहर तव्हां कमेंट कजो नेक्स्ट डे इंशाल्लाह तव्हांजी मर्ज़ी सां पाईंदासीं ॾिसो हे सेंट असांजो गिफ्ट मिलियो आहे गिफ्ट असांजे सऊदी जो गिफ्ट मिलियो आहे बहितरीनु सेंट आहे आई लाइक मूंखे ॾाढी ज़बरदस्त इन जी ख़ुशबू वणी न तव्हांखे भाउ ख़बर अथव डिलेशा लवर आहे पर ही सुठी आहे ज़बरदस्त ओह ये ओके सो चलो खैर अबे छोड़ यार क्या कर रहे हो दो डेकोरेट हो जाए दो सजो मां सो हाणे ॾिसां हिननि मां ॿिन्हिनि मां डिस्कस कयां शीशे ते बीह कहिड़ी टोपी पाती वञे सम्झो वरी बाद में तव्हांसे मिलूं था ऐं ॿीहर कमेंट लाज़मी कजो सो टाइम इलाही थी वियो आहे अॼु सेलर ते छुटी कई आहे ऐं मेन ॻाल्हि त अॼु कुझु हैदराबाद जी संगत आयल आहे असां वटि फ़िलहाल त कैंशा बहरहाल नमाज़ खां पोइ मूं वटि ईंदा उन्हनि सां तव्हांखे लाज़मी मिलाईंदासीं सो चलो हम टॉपिक डिस्कस करें फिर आपसे मिलते हैं तो भाईजान फाइनली असां हिकु पाती आहे पर मां त चवां त ब्लैक सूट सां गॾु पायां जेका हे बिंदरी पायूं वेठो जेको हाणे बिल्कुलु ॾिसो ओहो गुड़दियूं लसियूं सो या टोपी लाहियां वार आला आहिनि न पोइ माना ईअं मग़ज़ माना हीट वठी थो वञे वार सफ़ा गरम था थियनि तबाह थी वेंदा वार आलनि जे मथां पाइजे तूं भणींदो ॾाढो भागी आहे जियो सो चलो अभी तो ये पहनते हैं देखते हैं फिर क्या बनता है ओके तो भाईजान असां फाइनली अल्लाह पाक जो फज़ल अदा कयोसीं ॾिसो छोटू बच्चू छोटू भाई समीर जे साम्हूं सावक मस्जिद जे साम्हूं हाणे पाण वधंदासीं ॿिए वरी संगती हिकिड़े ॾे चलो भाईजान ॾिसो असां कहिड़ी मौज शख़्सियत आयल आहे बाबा असां मां पाण मोहम्मद आसिफ लगाड़ी जेको आहे सरींदा दोस्त पिनी पिया सरींदा आहिनि रेहान आसिफ लगाड़ी ऐं असां आया आहियूं असां पंहिंजे दोस्त वटि जेको असांजे लाइ जीअं चांहि जी सलाह हीअं आहे असांखे असां वञी महबूब वटि आया आहियूं महबूब लव यू हसनैन कमरानी साहिबु ॿुधो उन चांहि जेको आहे सलाह हीअं आहे ख़ैर चांहि 120 जी आहे 250 जो पेट्रोल साड़े आया आहियूं को वॾी ॻाल्हि न आहे इहे जूं मोहबतूं आहिनि जिन असांखे नवाज़िशो वॾी महिरबानी बसि चांहि कोन्हे ख़ाली त मज़ाक थो कयां उहा चांहि मां रखी मथां हाणे आसूं लिगारी ब्लॉग कंदो रेहान आसूं लिगारी बाबा चयो हाणे ईअं कयां हेॾो जीअं मां थो कयां ईअं करे वरी ईअं करे वरी ईअं भाऊ भला आईफोन वरिती आहे ॿिए की न आहे वरिती छा मां न खयां ॿियनि खां पुछा कई भाऊ वारनि ऐं हिन असांजे यार जी वॾी महिरबानी 2.5 जो चश्मो पातल अथसि ॿुधो न भाउ वीडियो मेरे हाथ में ओ जिगरी मुंहिंजो रूह ई न बाबा मज़ाक थो कयां इहा मज़ाक कबी आहे जा यार सफ़ा को ॿार या ईअं न कयो हे असांजो महबूब साथी पीउ प्यारो भाउ असांजो अमजद सुमरो साहिबु हे असांजी जेको जोई बिराज जो मशहूरु हितां जोई बिराज जा मशहूरु जेको पकोड़ा समोसा आहिनि हे भाउ जो कारोबार अधे जो जॾहिं बि जोई बिराज अचो अधे जो अथव हिते दुकान अथव हेठि परियां गुरबान सुमरे जे पासे खां सभु हाई लेवल जा समोसा पकोड़ा गॾु चटणी प्लस में बीहनि वारा पकोड़ा तव्हांखे मिली वेंदा हर शइ तव्हांखे स्पेशल माओ जेका मिठाई बि थींदी आहे पिनी पियारण लाइ वठी वञो ॿुधो न बर्फी वग़ैरह
सभिनी खे तूं छॾ न भला हाणे लौंग लाची फोटा नंढा वॾा फोटा कारा मिर्च छा थियो अथई चरियो ई छा भला चांहि मुआरी बसि कोन्हे 4 घुरियासीं न बसि तव्हां खणी 150 आयो 120 जी चांहि 3 पीस कयां थो 150 पूरा हे मुंहिंजो सोट आयल आहे हैदराबाद खां अलाए छा थी वियो सघे नवाब हसन लेगारी सो हसन सिंधी गोटड़ी मां हे परियां मुंहिंजो सोट आहे ॿिनी प्यारो साहिब वॾो झेड़ेकार आहे ऐं हे जेको आहे सो लांचर सां नाज़रीन हाणे इंसान लांचर सां मुक़ाबिलो हिन जो कराईंदासीं लगा पिया हूं लांचर भी रास्ते में आयो हां लांचर बुध तोखे ओपन चैलेंज आ असां छोकरो सामू वेठो थई मेंशन कर वीडियो बुधी असांजी वीडियो ॾिसी त असां मेंशन कर बुक में उडी वेंदो हां बुक में उडी वेंदे लांचर असांजो ॿियो अथई तोप अथई बाक़ाइदे बम्भाट करे बम्भाट लांचर भाई माफ़ कजे हमणी थोड़ी घणी हवाई थोरो सवाई लगी हुई हवाई थोड़ी सवाई लगी हुई बुधी हवाई पियो ना छा सवाई बोला वधाईंदो अदा हो छा चवंदा अलाए कुझु बि लगी हुई बराल मने असन बड़ा अच्छा तो भराई दिया अरे असा भाई सुनता मुख्य घर का मां तो भरा खोलो आप अपनी गाड़ी विचेंगे भाई हले थी नाज़रीन जीअं त असां अॼु वेठा आहियूं जोई बिराज आया हूं संतन जे चांहि न पीतीसीं हाणे असांजो जेको थोरो घणो हुते सफ़र आहे ॿिन्हिनि तरफ़ा हेॾां वेंदासीं पंहिंजी सकाफ़त पाण सां गॾु खणी आया आहियूं कलाम हिकु असां चवंदासीं जहिड़ी ॾिसो सिंध जी सुहिणी जहिड़ा सिंध जा माण्हू सुहिणा हुन ते हिकिड़ो असांजी मैडम आबदा परवीन सुठी माशाल्लाह जेको आहे सो सिंगर आहे ऐं सूफ़ी सम्झो कलाम असां जेको हाल आवाज़ु आहे उहा अव्हांजी जेको नज़र कयूं था ओ हिन जनम लाइ ओ वचन थो कयां हिन हुन जनम लाइ वचन थो कयां मां जिथे बि हुजां ओ सिंध तुंहिंजो हुजां हिन हुन जनम लाइ वचन थो कयां अते विसरी मां संगत नाज़रीन माफ़ कजो हेलो अस्सलाम वालेकुम तो छा हाल आहे संगत उम्मीद आहे ठीक ठाक सो हे सेठा दिलमानी ठूसदे हुए भाऊ तव्हांखे छा थो फील थिए सो असां कल्ह वियासीं मोबाइल वठणु सो हे वठी आया आहियूं असां इन्फिनिक्स जो ही कंहिंखे आदिल गिफ्ट ॾियूं ॿुधायो तव्हां बहितरीनु मोबाइल आहे हे रुगो खाइण जे पोयां हे असां कल्ह मोबाइल वठी आया आहियूं ॾाढो असांखे प्यारो लॻो सो हाणे तव्हां भाऊ छा था कयो अरे छो हे परते खां धपो ई नथो वञे छो असले त संगत थकी वियो आहियां यार अॼु सॼो ॾींहुं मानी कोन खाधी अथमि हाणे खाधी आहे बग़ैर सॼो ॾींहुं संग सां मसरूफ़ हुअमि छा कयां सो ख़ैर कुझु गुज़री वई आहे कुझु गुज़री वेंदी अॼोको भले हिते कयूं था एंड ऐं उमेद आहे कयूं था असांजो ब्लॉग तव्हांखे सुठो लॻो हूंदो पसंदि आयो हूंदो जो सुठो लॻो आहे पसंदि आयो आहे महिरबानी करे लाइक सब्सक्राइब शेयर ज़रूरु कयो सुठा कमेंट कयो कमेंट में पंहिंजी राय ज़रूरु ॿुधायो सो असांजो लुक ॾिसो तव्हांखे कीअं थो लॻे मां उन ॾाढ़ी ठहिराई पर ॾाढ़ी जा सिर्फ़ु खत वठाया सम्झो ॾाढ़ी खे ईअं ज़रकड़ियूं हल्की न कराई ॾाढ़ी रखायां थो मौलाना थो थियां मौलाना सम्झो सो सपोर्ट कयो नंढो भाउ सम्झी या वॾो भाउ सम्झी या दोस्त सम्झी या प्यार सम्झी मतिलबु कुझु बि सम्झी करे रूबरू तव्हां रॉन्ग वे ते न वञो सो बसि तव्हां इहा ई उमेदु आहे जेको हिनमहिल ताईं व्लॉग मुंहिंजो ॾिसे थो सो मतिलबु कमेंट इहो लाज़मी करे आख़िर में ईंड लिखी ऐं खिलण वारो इमोजी आई एम वेटिंग फॉर दिस कमेंट सो माशाल्लाह दोन में अस्सलाम वालेकुम लव यू ऑल